अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? मुंहिंजो ठीकु ठाक हूंदो। अॼु असां आया आहियूं गाॾीअ जी फर्स्ट कराइणु। फर्स्ट चवंदा आहिनि फिटनेस खे। फिटनेस जे पंहिंजो हिकिड़ो कागज़ ठहंदो आहे गाॾीअ जो फिटनेस। हिते बाक़ाइदे गाॾी चेक थींदी आहे। पाकिस्तान में त असां जेतिरो टाइम में गाॾी हलाई त कॾहिं काए न वियासीं फिटनेस लाइ, पर हिते फिटनेस थींदी आहे ऐं गाॾीअ जी फिटनेस कराइण आया आहियूं। गाॾी चेक थींदी ग्राउंड में। उहो सॼो तरीक़ेकार मां तव्हांखे ॾेखारियां थो। हींअर असां जेको आहे सो रसीद कढाई आहे 115 रियालनि जी रसीद। 115 रियाल रसीद वरिता अथनि ऐं गाॾीअ जी फिटनेस कराइण आया आहियूं। अर्शे ते हिकिड़ो कंपनी आहे शिरको जंहिंखे चवंदा आहिनि, हुन में गाॾियूं सभु चेक थींदियूं। इहो शिरको आहे, इहे साम्हूं कंप्यूटर आहिनि। इहा गाॾी चेक थी थिए पई। वधीक तव्हांखे वरी ॿियो सिस्टम अॻिते ॾेखारियूं था। गाॾीअ मां असांखे लाहे छॾियो अथनि। चईं बाबा हाणे तुंहिंजो कमु न आहे, हाणे कमु आहे असांजो। इहो कंप्यूटर ते हिते जेको आहे सो आॾो गाॾीअ खे चेक कनि था पिया। लाइटियूं वग़ैरह ऐं चेचिस नंबर, जेको बि इंजन नंबर हर चीज़ ते चेक थींदो। इहो अधो असांजो पाइप खाईंदो वञे ते इहो धुओं चेक कंदुसि ऐं उन खां पोइ वरी धुओं चेक थींदो। वरी लाइटियूं वग़ैरह चेक कंदा त वरी अंदरूं सीट बेल्ट वग़ैरह इहे सभु सामान चेक कंदुसि। वरी पोइ अॻिते वञी ऐं शाक ऐं ब्रेक चेक कंदुसि। हाणे इहो अधु असां जेको आहे सो ॾाढो मशीन बीहारे लाइटियूं वग़ैरह चेक कंदुसि। उन खां पोइ शीशा, साइड ग्लास, जेको बि सिस्टम आहे मतिलबु गाॾीअ जो पूरो अंदरि हिन में चेक थींदो। हाणे इहो जेको आहे सो लाइटुनि जी रोशनी चेक थो करेसि पियो ऐं गाॾीअ जो मॉडल वग़ैरह हर शइ ॾिसंदा। चेचिस नंबर, इंजन नंबर। कंप्यूटर ते बटण हणे थो पियो। लाइटुनि जो पावर चेक कंदुसि त घणियूं तेज़ त न आहिनि या सफ़ा घटि त न आहिनि। हितां चेक थींदी त वरी अॻिते काए हलंदासीं। हाणे इहो कंप्यूटर में ओके थो करे, हर शइ बि ॾिसे थो पियो। गाॾी खे अॻिते सोरींदा। हिते जेको आहे सो गाॾीअ जा शाक चेक थींदा। इहे हाणे जेको आहे उहो शाक चेक कंदुसि। अच्छा, जेतिरा गाॾीअ जा शाक भला हूंदा, जेतिरी वर्किंग भली हूंदी गाॾीअ जी, ओतिरा इहे टायर मतिलबु हिते महसूसु न कराईंदा त शाक चेक था थियनि। ऐं तव्हां इहे ॾिसी सघो था त इहे टायर हेठि मथे थियनि था पिया, मतिलबु इहे शाक चेक था थियनि पिया। हाणे हिन जाइ ते इहा ब्रेक चेक थींदी। इहा ब्रेक चेक थी थिए पई गाॾीअ जी। हाणे हिते बि गाॾीअ जे ब्रेक जो प्रेशर चेक थींदो। जेकॾहिं माना हिननि जे कंप्यूटर में थोरो बि घटि ॾिसईं त माना फिटनेस न ठहंदी। फिटनेस हिते चवंदा आहिनि फर्स्ट। हाणे पोयां शाक चेक था थियनि। पोयां शाकनि खां पोइ वरी अॻिते साॻी ॻाल्हि, पोइ ब्रेक चेक थींदी। इहे शाक चेक था थियनि पिया। मतिलबु हर शइ प्रैक्टिकल करे चेक कंदा। का सिफ़ारिश न आहे, का कंहिंजी मतिलबु न फ़ोन करणी आहे न कुझु करिणो आहे। जेकॾहिं गाॾी तव्हांजी में को फॉल्ट कोन्हे त 5 मिंट न लॻंदा। जेकॾहिं फॉल्ट आहे त तव्हांखे ॾसींदा गाॾी में फलाणो फॉल्ट आहे, वञी ऐं ठहिराए अचो। इहा हाणे ब्रेक चेक थिए थी पई। इहे पोएं व्हीलनि जी ब्रेक चेक थिए थी। गाॾी त माशाल्लाह मुंहिंजी 0 मीटर आहे, ईअं सम्झो 17 मॉडल आहे, एतिरी हलियल ई न आहे। ऐं हिकिड़े ई हथ जी गाॾी हलियल आहे। अञा मां हाणे जेको आहे सो हुनखे छिके रखियो आहे, छो जो पहिरियों इहा मैडम वटि हुई ऐं हींअर जेका असां इहा ड्राइवर हथ चढ़ी आहिनि। ड्राइवर घर जो त पोइ गाॾी जो छा हाल कंदो, केतिरो मतिलबु जेतिरो कमु हूंदो ओतिरो गाॾी हलंदी, यूज़ थींदी। माशाल्लाह ज़बरदस्त गाॾी आहे। ब्रेक बि चेक थी वई। हाणे इहा अॻिते वेंदी था। हेठों इहो खॾो ठहियलु आहे, हुंडाई चेक थी पई। इन ई जाइ ते बीहारे ऐं हेठों चेक कंदुसि शाक वग़ैरह, बालजेंट, जेको बि मतिलबु हेठियों सामान हूंदुसि उहो सॼो चेक थींदो। ऐं हर मतिलबु हुन जो पार्ट्स जो अलॻि सां कंप्यूटर पियो आहे ऐं अलॻि सां ॿुधाए थो पियो त पास आहे या फेल आहे। इहो हाणे अंदरूं सॼो जेको आहे सो चेक थींदो। चेक थियण खां पोइ बसि इहा हणी ॾींदा। स्कैनर वारी टिकली हूंदी आहे जेका कैमरा पाण स्कैन कंदी आहे। मतिलबु हिते छुड़ता बीहारे न आहिनि, पुछंदा फिटनेस अथई या न। कैमरा लॻल हूंदी, पाण उहो स्कैन थींदो ऐं उन में ख़बर पइजी वेंदी। जेकॾहिं तव्हांजी फिटनेस पूरी न हूंदी त चालान अची वेंदो, मुखालफ़ो अची वेंदो। जेकॾहिं पूरी हूंदी त पोइ कुझु बि न आहे। हिन जो हिकिड़ो टाइम हूंदो आहे 6 महीना, साल हूंदो आहे टाइम हिन जो। ऐं साल जी जेका तो फिटनेस थींदी आहे। गाॾी असांजी फिटनेस थी वई। हाणे गाॾी ॿाहिरि कढी था ॾियनि असांखे। अचो त ॾिसूं छा था चवनि। इहा गाॾी असांजी तयारु थी वई। गाॾी कढी आहियां। गाॾी चए थो खपाईंदे या? मां चयो बाबा कफ़ील जी गाॾी आहे, असां न खपाईंदासीं। माशाल्लाह मारो पाण वॾो शौक़ीन आहे गाॾियुनि जो, उहो काॾों खपाईंदो। 17 मॉडल आहे पर 0 मीटर ॼण। माशाल्लाह तबारक अल्लाह।
कफ़ी शौकीन आहिनि गाॾी माशाल्लाह साफ़ संभाल आहे साफ़ सुथरी गाॾी आहे अंदरि रूम वारो प्यारो अथसि गाॾी हमरा ॿाहिरि कढी आयो आहे गाॾी चयो वाॾे हाल गाॾी खपाईंदे आहे हाणे हिनखे मां छा ॿुधायां हिन खां वधीक असांजो कफ़ील जो शौकीन आहे माशाल्लाह गाॾी 2017 मॉडल आहे एवलॉन गाॾी आहे सऊदी में हिनखे एफलॉन चवंदा आहिनि ऐं हूअं अंग्रेज़ी में हिन नालो एवलॉन आहे अंदरि रूम वग़ैरह हर चीज़ वॾो प्यारो अथसि ऐं एसी वग़ैरह ब्रेक हर चीज़ मतिलबु हिकिड़े हथ ई हलियल आहे अने हाणे जेको आहे मुंहिंजे हथ चढ़ी आहे अलाए केरु करे शुरूअ में हीअ हलियल हुई साईं मां जंहिं महिल नओं आयो हुउमि त 70,000 किलोमीटर 2017 मॉडल ऐं मां आयो हुउमि साईं 2024 में माना कुल 70 किलोमीटर हलियल हुई हाणे बिस्मिल्लाह करे मां वेठो आहियां 1,48,000 किलोमीटर हलाए विया आहियासीं ठीकु आहे दोस्तो व्लॉग तमामु वॾो थी वियो वरी ॿिए व्लॉग सां गॾु तव्हां सां मिलंदासीं तेसि ताईं पंहिंजो ख़्यालु रखिजो अल्लाह हाफ़िज़